जी नसीम शाह साईं तव्हांखे वेलकम था कयूं कराची में। साईं मां तव्हां सां आहियां नसीम शाह। थोरो पंहिंजो हल्को फुल्को तारुफ़ करायो, पोइ तव्हांजी शाइरी ॿुधूं पोइ रखियल इहे दोस्तनि खे ॿुधाईंदा इंटरनेट ते। तव्हां किथे तालीम वरिती, कॾहिं खां अदब में आहियो, इन ते थोरो। दादा मुंहिंजो जनमु 2 जनवरी 1980 शिकारपुर में आहे ऐं शिकारपुर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि मां कॉलेजनि मां तालीम कई। MA सिंधी में फर्स्ट क्लास में। कॾहिं कई अथव MA साईं? साल मूंखे यादि न आहे। अच्छा। तो सिंधी अदबी संगत शिकारपुर जो चइनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सेक्रेटरी रही चुको आहियां। पाण कॉलमिस्ट आहियां, शाइर अदीब आहियां। छा में लिखो पिया थोरो? अॼुकल्ह मां गुज़िरियल केतिरनि सालनि खां अफेयर मैगज़ीन, इबरत मैगज़ीन सां सलाहियल आहियां। ऐं हींअर अवामी आवाज़ संडे एडिशन में फीचर लिखां। अच्छा, छा भला तव्हांजो मौज़ू आहे साईं, छा ते लिखो था, सब्जेक्ट कहिड़ो आहे? मुंहिंजी लिखणियुनि जो महवर समाज आहे। समाज में जेको कुझु थिए थो, वहे वापिरे थो, जेका बि शइ दिलि खे तकलीफ़ ॾिए थी, उन ते कलम खॼी वञे थो। ॾाढो सुठो। भला शाइरी तव्हां कॾहिं खां लॻी हुई शाह साहब? शाइरी 1995 खां शुरू कयो। अच्छा। ऐं मुंहिंजी पहिरीं सुञाणप शाइरी आहे। बाद में सहाफ़त जी ॾाइण असांजी शाइरीअ जी शायरा खां परे करे वई, पर हुनजे बावजूद बि वक़्तु बे वक़्तु शेर सिरजंदा रहिया ऐं अदबी सफ़र जारी रहियो। भला शिकारपुर में तव्हां कहिड़नि शाइरनि खां मुतासिर आहियो, सम्झो था के सुठा शाइर आहिनि जिन तव्हांखे मुतासिर कयो हुजे? शिकारपुर में हिन वक़्तु जेके शाइर आहिनि उन्हनि में असांजो दोस्त मुमताज़ मंगी साहबु आहे जी, ज़िया साहबु आहे जी, ज़ुबैर सुमरो साहबु आहे, सही, अली आबिद आहे, सही। तो सैयद सिराज आहे। काफ़ी सारा शाइर आहिनि जेके हिन वक़्तु सुठो पिया लिखनि ऐं असांजे लाइ इंस्पायरेशन जो सबबु बणजनि पिया। भला अहिड़ो को शाइर न जंहिंखां तव्हां तमामु घणा मुतासिर रहिया हुजो, माना जंहिंखे फॉलो कयो हुजे इवन? उहो मुंहिंजो उस्ताद ऐं जेका वधीक मुतासिर आहिनि उहो शेख ख़याल आहे। वेरी नाइस। भला पंहिंजी माना का शाइरी गज़ल या को नज़म तव्हांखे जेकॾहिं यादि आहे त थोरो ॿुधायो। ऐं हिते कराची में आयुसि त मूं 2 शयूं लिखियूं ऐं मुंहिंजी ट्रेजेडी इहा त मूंखे पंहिंजी शाइरी यादि न रहंदी आहे। अच्छा। तो मूं शाइरी मूं एतिरी कई आहे जो किताबु छपिजी सघे थो। अच्छा। ऐं शाइरी जे हवाले सां, उनजी इशाअत जे हवाले सां, रिसालनि में छपाइण जे हवाले सां बि मुंहिंजी पंहिंजी सुस्ती रही आहे। हिते 1-2 गज़ल जेके मूं लिखिया आहिनि उहे तव्हां सां शेयर कयां थो। अच्छा, हिकिड़ो ॿियो मां तव्हांखां सवाल कयां, नंढिड़ो सवाल। जी। तव्हां सम्झो था त माना शाइरी जेका बि थिए थी या दोस्त करनि था, पूरी सिंध में शाइर तमामु घणा आहिनि, शाइरी का तब्दीली आणे सघे थी समाज में, या हिन जो कारज तव्हांखे सम्झ में छा आयो आहे? मां सम्झां थो शाइरीअ जो कारज आहे ऐं शाइरी समाज में तब्दीली आणे बि सघे थी, पर ॻाल्हि इहा त शाइर खे पंहिंजी किराए ते इहा तब्दीली करणी पवंदी, हुनखे पंहिंजे मयार ते ध्यानु ॾियणो पवंदो। सही। क्वालिटी खे असांखे अॻिते आणणो पवंदो, क्वांटिटी खे न आहे नज़र में रखिणो। ऐं तव्हां ॾिसो न शेख अयाज़, नियाज़ हमायूनी, उस्ताद बुखारी, इन माण्हुनि जी क्वालिटी हुई न, तॾहिं त पब्लिक में उहे शयूं आयूं, तॾहिं त अयाज़ जा गीत गोरीला बणिया। ऐं असांजे नंढे कंडे जो हिकिड़ो वॾो शाइर या अहिड़ा ॿिया केतिरा ई शाइर जिन जे किताबनि ते बंदिशूं लॻियूं, उहे जेल विया, छो विया? इन करे ई विया त उन्हनि जो हिकिड़ो कारज हुयो न। अच्छा, तव्हां ॿुधायो, वॾी महिरबानी तव्हां असांखे जवाबु ॾिनो। शाइरी पंहिंजी थोरी ॿुधायो। जी। अव्हां जो नींव नज़र था ॻोल्हियूं, अव्हां जो नींव नज़र था ॻोल्हियूं, उदास ऋण में ककर था ॻोल्हियूं, अव्हां जी भर में बि गुज़रनि के साथूं पंहिंजूं, अव्हां जी भर में बि गुज़रनि के साथूं पंहिंजूं, ते मुद्दतनि खां पहर था
ॿोलियूं जीअण मां भरिजी वई आहे दिलि असांजी पर जीअण मां भरिजी वई दिलि आहे असांजी पर ख़ुशीअ जी काई ख़बर छा ॻोल्हियूं। वाह वाह नतीजा थोरो आवाज़ तेज़ कयो। जीअण मां भरिजी वई दिलि आहे असांजी पर जीअण मां भरिजी वई दिलि आहे असांजी पर ख़ुशीअ जी काई ख़बर छा ॻोल्हियूं। असांखे जलवो पसाए हलियो वियो आहीं असांखे जलवो पसाए हलियो वियो आहीं असां त ॻोठ शहर छा ॻोल्हियूं। वाह वाह अलाए कीअं निभाइनि था नफ़रतूं माण्हू अलाए कीअं निभाइनि था नफ़रतूं माण्हू असां त प्यार पचर था ॻोल्हियूं। आ ज़िंदगी जी वई शाम थी पिरी पोइ बि आ ज़िंदगी जी वई शाम थी पिरी पोइ बि नयुनि सुबुहनि जा असर था ॻोल्हियूं। उदासियुनि में का आदत को हौसलो घुरिजे उदासियुनि में का आदत को हौसलो बणिजनि अव्हां जा अहिड़ा अखर था ॻोल्हियूं। अचिन जे दिलि में लिखी था छॾियूं शहर जाना अचिन जे दिलि में लिखी था छॾियूं शहर जाना नकी वज़न न बहर था ॻोल्हियूं। सार तुंहिंजी सतायो पहिरीं राति भर अच्छा ही ॿियो गज़ल आहे। ही मुंहिंजो ॿियो गज़ल आहे। जी जी सार तुंहिंजी सतायो पहिरीं राति भर चैन पल बि न आयो पहिरीं राति भर वाह सही वाह। सार तुंहिंजी सतायो पहिरीं राति भर चैन पल बि न आयो पहिरीं राति भर साह थधिड़ा भरे दिलि रही सुॾकंदी साह थधिड़ा भरे दिलि रही सुॾकंदी मींहुं अखियुनि वसायो पहिरीं राति भर गज़ल लिखबा रहिया बैत पढ़बा रहिया गज़ल लिखबा रहिया बैत पढ़बा रहिया गीत आ गुनगुनायो पहिरीं राति भर कीअं रही थो सिधां हेकिलो हेकिलो कीअं रही थो सिधां हेकिलो साह में आ समायो पहिरीं राति भर सार तुंहिंजी सतायो पहिरीं राति भर चैन पल बि न आयो पहिरीं राति भर। वाह वाह। ऐं हिकिड़ो ॿियो तव्हांखे ॿुधाईंदुसि। जी जी उमिरि भर नेण तुंहिंजी राहुनि में उम्र भर नैण तुंहिंजी राहुनि में उमिरि भर नेण तुंहिंजी राहुनि में आ हली आव मुंहिंजी ॿाहुनि में वाह उमिरि भर नेण तुंहिंजी राहुनि में आ हली आव मुंहिंजी ॿाहुनि में दर्द जो कोट ॻोल्हिजे दर्पण दर्द जो कोट ॻोल्हिजे दर्पण केसी गुज़रे हयाती दाहुनि में वाह छो अञा सार तो लधी नाहे शायदि असर तो आहुनि में वेझो हूंदे बि केतिरियूं दूरियूं वेझो हूंदे बि केतिरियूं दूरियूं दूर हूंदे बि को निगाहुनि में वाह उमिरि भर नेण तुंहिंजी राहुनि में आ हली आ मुंहिंजी ॿाहुनि में। महिरबानी नसीम शाह थैंक यू।